नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो हलंदासी हेडलाइंस सर। मुल्क में कोरोना वायरस वधीक 46 मरीजन का हयातियों खसे वरतियों। 24 कलाकनि दौरान हकारी केसिस की शरह बढ़ाई 46 सैकड़ों रही। फाल केसिस जो अंग 40,000 का घटिजी वो। 1038 नवा केस रिपोर्ट। केसिस जो मजमूई अंग 9,44,065 थी चुको। वायरस में 8,82,332 मानू सेहतियाब थी विया। वफाकी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे छॾी। पेट्रोल ₹2.13 फी लीटर महांगो थी वियो। पेट्रोल की नई कीमत ₹110.69 मुक़रर। हाई स्पीड डीज़ल ₹1.79। लाइट डीज़ल ₹2.03 ऐं गासलेट ₹1.99 फी लीटर महांगो थी वियो। हाई स्पीड की नई कीमत ₹112.55। लाइट डीज़ल की नई कीमत ₹81.89 ऐं लाइट डीज़ल ऑयल जो नओं अघु। SSP शिकारपुर तनवीर अहमद तुनियो की अगवाणी में गढ़ी ते वो जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन। लंजे लाड़े वटि पुलिस ऐं ॾुहारियुनि में मुक़ाबिलो। ॿिनि ॾुहारियुनि जे मारजण जी दावा। पुलिस मौजूद मुक़ाबले दौरान बदनाम ॾुहारी आरिफ उर्फ झिरकी तेगाणी ऐं जबार तेगाणी मारिजी विया। सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि में 200 खां वधीक कमांडोज़ ऑपरेशन लाइ गढ़ी ते गो रवाना थी विया। मीरपुर माथले भरसा रावंती के कचे वारे इलाइक़े में पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो। 1 महीनो अॻु खानपुर महर भरसा ॻोठ लोहीबा अगवा थियल बजणा बाज़ियाब। पुलिस मौजूद खैर मोहम्मद ऐं मोहम्मद शोबान मलिक 1 महीनो अॻु उड़ताणे आवाज़ ते रिक्ची अगवा थिया हुआ। लखी गुलाम शाह ऐं भरसा 3 ॾींहं अॻु अगवा थी वियल सखरवासी नौजवान आफ़ताब अबड़ो बाज़ियाब थी वियो। वेड़ी खैरोलक गोट फ़कीर मोहम्मद नारे जो वटां बेगारी के नाले खे 100 फुट गारो पइजी पियो। गोट फ़कीर मोहम्मद नारे जो पानी हेठि अची वियो। पानी अॻिते वधण लॻो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घार बंदि करण में रुधल। ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। ठुल जे बाईपास पाड़े में मासूम नींगरी उड़ी बि फौत। उड़ी सबब फौती ॿारनि जो अंग 46 थी वियो। ऐं जामसा भरसा गोट नेगमो विरोधी 3 घरनि खे बाहि लॻी वई। घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल।